जामशोरे जे अल मंज़र पुल वटि साल 2018 जे आख़िरी सिज खे अलविदा करे मुल्क तोड़ी सिंध जे सलामती ऐं ख़ुशहाली लाइ दुआऊं घुरियूं वयूं। 2018 केतिरियूं ई ॾुखोईंदड़ तोड़ी ख़ुशगवार यादूं खणी मोकिलाए वियो। सिंध जे सुजाण धुरियुनि तरफ़ां हर साल वांगुरु हिन साल बि सिंध जे तफ़रीही माॻ अल मंज़र पुल ते साल 2018 जे आख़िरी सिज खे अलविदा कयो वियो। सुजाण धुरियुनि सिंधु दरिया में गुलनि जी वर्खा करे मुल्क तोड़ी सिंध जी सलामती ऐं ख़ुशहाली लाइ दुआऊं घुरियूं, जॾहिं त दरिया में सिंध जो नक्शो पिणु ठाहियो वियो। उन मौक़े ते सुजाण धुरियुनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त खेनि उमेद आहे त साल 2019 ख़ुशियुनि वारो साल साबित थींदो। 2018 जे सिज खे असां अलविदा कयो आहे ऐं हीउ सिंध जो नक्शो गुलनि सां ठाहे असां इहो पैगाम ॾिनो आहे त सिंध सदाईं हमेशह आबाद ऐं शाद रहंदी। असीं साल 2018 खे अलविदा ऐं साल 2019 जी ख़ुशहाली जे लाइ हिते सिंधु दरिया ते गॾु थिया आहियूं। सिंध धरती जी ख़ुशहाली लाइ दुआ गो आहियूं, पंहिंजी धरती जे लाइ जी ख़ुशहाली जे लाइ दुआ गो आहियूं। असांजी सिहत तइलीम अमुन अमान असीं उन जे लाइ जेको सो ख़ुशहाली लाइ दुआ गो आहियूं। मीर मुर्तज़ा नूहानी, सिंध टीवी न्यूज़, जामशोरो।